नाज़रीन अव्हां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त ज़िले कंबर शहदादकोट में बलोचिस्तान खां आयल ॿोॾि जे पाणी सबबि एफपी बचाव बंद खे ॻोठ साबू बुर्डो भट सां 100 फुट जो घारो लॻी वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर इख़लाक़ अहमद चांडियो मूजिबि घारे सबबि ॻोठ साबू बुर्डो समेत काफ़ी ॻोठ पाणी जी लपेट में अची विया आहिनि ऐं हिन वक़्तु मैदानी इलाइक़नि मां पाणी वारह गाजी खावड़ ऐं मेहर जी तरफ़ वधी रहियो आहे। पाणी वॾी तइदाद में वधण करे वॾे नुक़सान थियण जो ख़दशो आहे, जॾहिं त हज़ारनि जी तइदाद में माण्हू लॾ पलाण करे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल थी विया आहिनि। काफ़ी माण्हू हिन वक़्तु बि फाथल आहिनि। हिन वक़्तु ताईं घारे खे बंदि करण लाइ के बि उपाय न वरिता विया आहिनि। नाज़रीन अव्हां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त ज़िले कंबर शहदादकोट में बलोचिस्तान खां आयल ॿोॾि जे पाणी सबबि एफपी बचाव बंद खे ॻोठ साबू बुर्डो भट सां 100 फुट जो घारो लॻी वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर इख़लाक़ अहमद चांडियो मूजिबि घारे सबबि ॻोठ साबू बुर्डो समेत काफ़ी ॻोठ पाणी जी लपेट में अची विया आहिनि ऐं हिन वक़्तु मैदानी इलाइक़नि मां पाणी वारह गाजी खावड़ ऐं मेहर जी तरफ़ वधी रहियो आहे। पाणी वॾी तइदाद में वधण करे वॾे नुक़सान थियण जो ख़दशो आहे, जॾहिं त हज़ारनि जी तइदाद में माण्हू लॾ पलाण करे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल थी विया आहिनि। काफ़ी माण्हू हिन वक़्तु बि फाथल आहिनि। हिन वक़्तु ताईं घारे खे बंदि करण लाइ के बि उपाय न वरिता विया आहिनि। नाज़रीन वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।